अदा मुंहिंजो नालो मुनीर अहमद आहे। मां डेरकी शहर में वेठो आहियां, मियां अब्दुल समी मोहल्ले में। मुंहिंजो वालिद साहब मंज़ूर अहमद जखराणी, जंहिंजो ऑपरेशन कुझु ॾींहं अॻे डॉक्टर मुमताज़ चन्ने अल हासिल कॉम्प्लेक्स में कई डेरकी। उन खे ऑपरेशन करिणो हुयो पंहिंजो मसानो में पथरी कढण जी, लेकिन उन ऑपरेशन तमामु ग़लति कई। उनजे नतीजे में इनखे असां यको चवंदा रहियूं की बाबा ट्रीटमेंट को इलाज हे फ़ोन ते ॿुधाईंदो रहियो पंहिंजे ज़िम्मे जेके फ़लाणे सां ॻाल्हि करायो, फ़लाणे सां रूबरू अची ॾेखारियोसीं, तव्हां बि नी कुझु हो न कयो। ग़लति ऑपरेशन, ग़लति प्रोसीजर, ग़लति टाइम ते पेशाब जूं नालियूं कढणु, जंहिंजे करे मुंहिंजे वालिद साहब जा ज़ख़म कचा थी विया ऐं शेख ज़ईद हॉस्पिटल हितां खणी वियासीं तूं बिल्कुलु लास्ट टाइम। उते उनजी बीमारी कंट्रोल में न आई, जंहिंजे करे उहो 24 घंटनि में उते फ़ौत थी वियो। हाणे मुंहिंजी इहा ई अपील आहे त मूंसां ताउन कयो वञे कानूनी कार्रवाई में, त मुमताज़ चन्ने वरी कंहिं खे यतीम न करे, न कंहिंजी ज़िंदगी खे बर्बादु करे, इनखे गिरफ़्तार कयो वञे ऐं इनजे मथां FIR कढिजी वञे ऐं मूंसां अदल इंसाफ़ कयो वञे। मुंहिंजे वालिद साहब जो पथरी जो इलाजु हुयो, मां को उनखे उते क़तल करण जे लाइ कोन मोकिलियोमांसि, जो डॉक्टर उनखे कुसी छॾियो आहे। जेका नाली कढण जे करे मसाने मूं ई पेशाब अचे पियो, जेको पूरे वजूद में अंदरि फैलिजी वियो ऐं उनजे करे मुंहिंजे वालिद साहब खे माना एतिरो वॾो झटको लॻो। लेकिन इन्हनि खे इहो ई ख़बर न हुयो त इनखे पेशाब जी नाली ॿीहर हणूं या छा आहे छा न आहे। जंहिं महिल असां शेख ज़ैद हॉस्पिटल पहुतासीं त उते ख़बर पई त इन्फेक्शन थी वियो आहे ऐं असां सां वॾो ज़ुल्म कयो आहे, असांखे इंसाफ़ कयो वञे। मुंहिंजो नालो आहे फज़लुद्दीन जखराणी, मुंहिंजो सको सोट आहे मंज़ूर अहमद जखराणी। हिननि जेको इहो ऑपरेशन कयो आहे, इन जे नाअहली जे करे हिननि जेको ऑपरेशन कयो आहे बिल्कुलु ग़लति थियो आहे ऐं जेका हिन जा नंढा नंढा ॿार आहिनि यतीम थिया आहिनि। इन कई जानियूं अहिड़ा ॿिया बि ज़ाया कया हूंदा ॿारनि जा, जंहिं हिननि सां कानूनी कार्रवाई न कई। असां लिखिया पढ़िया माण्हू शहर जा मियां अब्दुल समी ॻोठ में वेठा आहियूं। असांजे वॾे सां ज़्यादती आहे, हिननि जा नासूम ॿार जेके रुली विया, जेको नुक़सानु थियो डॉक्टर जे नाअहली जे करे थी वियो। बराए महिरबानी असां अपील करूं था मीडिया वारनि खे, वज़ीर आला आहे, वज़ीर दाख़िला आहे, वज़ीर कानून आहे, केर बि आहे, महिरबानी करे इन सां कानूनी कार्रवाई जे ख़िलाफ़ु जेको कानूनी कार्रवाई कयूं वञे ऐं असां मिसकिन बोझनि जो जेको आहे मदद कयो वञे, असांजो अपील आहे।